अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां परेशान हूंदो त तकरार ड्रामे जो प्रोमो छो न आयो। काफ़ी सारे दोस्तनि मुझे मैसेज कमेंट मुझे यूट्यूब चैनल के वीडियो के हेठां कया अथनि त तकरार ड्रामे जो प्रोमो जो कल अचणो उहो न आयो। छा ड्रामो वाकई हिन हफ़्ते भी न ईंदो या ही पूरो महीनो तकरार ड्रामो न ईंदो? छाजे करे ईअं थी रहियो आहे, कहिड़ी वजह आहे, इहो अॼु तव्हांखे खोले मां ॿुधाईंदुसि त वजह कहिड़ी आहे, ईअं छो थी रहियो आहे। इन वीडियो के आख़िर ताईं दोस्तों ज़रूरु ॾिसंदा। अगर आख़िर ताईं वीडियो तव्हां न ॾिसंदव त तव्हां खां ही अपडेट मिस थी वेंदी। जे ही तव्हां अपडेट मिस थी वई त पोइ तव्हांखे ख़बर कीअं पवंदी। ऐं मां इहो बि तव्हांखे चवंदुसि, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब करे छॾियो, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर करे छॾींदा। मूं दोस्तों हिकिड़ी ॿी अपडेट सुबुह ॾिनी हुई, मथे वॾी वीडियो तो 25 मिनट जी वीडियो तो लॻभॻि, उन में 5 अदाकारनि जा मूं फ़ोन नंबर ॾिना आहिनि। तव्हां थी सघे तो उहा वीडियो न ॾिठी हूंदी, उन जो लिंक इन वीडियो जे डिस्क्रिप्शन में भी आहे, या वञी मथे चेक करे सघो था। ऐं उहे बहितरीन वॾे अदाकारनि जा नंबर आहिनि, वञी करे नंबर तव्हां नोट उतां करे सघो था पिया। दोस्तों तव्हांखे मां इहो ई ॿुधाईंदो हलां, तकरार ड्रामे जो प्रोमो कल अचणो हुयो। असां पोएं हफ़्ते में अपडेट ॾिनीसीं त हिन सूमर खां ड्रामो हली वेंदो, इहा पक्की ख़बर भी हुई। ऐं वरी उन खां पोइ वरी मीर वारनि भी इहा अपडेट ॾिनी, ॿिनि ॾिनी त बाबा जेको आहे ड्रामो सूमर खां पोइ हलंदो। लेकिन ड्रामो सूमर खां पोइ जॾहिं सूमर अचे, अञा सूमर न आयो आहे। लेकिन तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां दोस्तों त अॼु आचार आहे, कल प्रोमो अचणो न आयो। हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायां, जेका ॿियनि बि अपडेट ॾिनी त मीर बि ॾिनी, छा मीर वारा बि हाणे कूड़ा थींदा, या उन्हनि खे बि ख़बर न हूंदी आहे, ॼाण न हूंदी आहे त ईअं वीडियो ठाहे छॾियूं। सभ खां पहिरियां असां बि ॿुधायोसीं त बाबा जेको आहे एडिटिंग जो मसइलो थी सघे थो, अदाकारनि जे पेमेंट जो मसइलो थी सघे थो, मौसम ख़राबु आहे इहो मसइलो। वरी मीर वारनि बहानो ठाहियो हुयो त एक्सीडेंट थी पियो आहे, क़िस्तां ख़राबु थी वियूं आहिनि, 25 क़िस्तां। हाणे 25 क़िस्तां हिकिड़े हफ़्ते में त रिकॉर्ड नथियूं थी सघनि जे उन्हनि जे मुताबिक़। वरी उन्हनि इहा ॻाल्हि करे छॾी त हिन सूमर ते ड्रामो ईंदो, प्रोमो न आयो त ड्रामो कीअं ईंदो। हाणे मां तव्हांखे इन ॻाल्हि खे अॼु खोले सॼो तव्हांजे साम्हूं रखंदुसि, ऐं तव्हां इहा ॻाल्हि गौर सां ॿुधी नोट कजो केतिरी सचाई आहे, छा सच आहे छा कूड़ आहे। इन वीडियो के आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त प्रोमो जेको आहे कल्ह न आयो आहे, थी सघे थो अॼु देरि मदेर अची वञे, थी सघे थो प्रोमे खां बग़ैर ई क़िस्त हलाए छॾनि, थी सघे थो प्रोमे खां बग़ैर प्रोमो न आयो आहे त मतां ड्रामे जी क़िस्त हिन हफ़्ते स्टार्ट सूमर खां पोइ न थिए। पहिरीं ॻाल्हि तोखे मां ॿुधाए छॾियां दोस्तों, प्रोमो न आयो आहे त हाणे पक न आहे हिन हफ़्ते क़िस्त ईंदी तकरार ड्रामे जी। बिल्कुलु मां इहो सही चवां थो, जे प्रोमो न आयो आहे त पोइ क़िस्त कीअं अची सघे थी। जे प्रोमे खां बग़ैर क़िस्त हलायूं त हलाए सघनि था, लेकिन हिन हफ़्ते में जे इहा क़िस्त न आई त सम्झो इहो सॼो हफ़्तो ई ड्रामो न हलंदो। हीउ सॼो हफ़्तो ई ड्रामो अगरि न हलियो त अॻे हफ़्ते जी बि का गारंटी न आहे। छाजे करे मां तव्हांखे अॻे बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई दोस्तों, या तव्हांखे यादि हूंदी या न, मूं इहो ॿुधायो त ज़हर ज़िंदगी जेको ड्रामो आहे तव्हांखे 185 अलाए 86 नंबर ते बंदि थी वियो एपिसोड खां पोइ। ज़हर ज़िंदगी ड्रामो अचणु बंदि थी वियो, लेकिन ज़हर ज़िंदगी ड्रामे जीअं बंदि थियो त पूरो महीनो बंदि थियो हुयो, उन खां पोइ वरी उहो ड्रामो स्टार्ट कयो वियो हुयो। हाणे जेको आहे अगरि ही ड्रामो बि ईअं बंदि थियो त पोइ महीनो ही जनवरी वारो तव्हां पक सम्झो न थी सघे थो ड्रामो मथां तकरार न हले। ऐं मुहबतनि जो माॻ जे बारे में बि बार बार माण्हू मैसेज करे रहिया आहिनि त उहो छो नथो हले, छो नथो हले। दोस्तों असां छा कयूं, हाणे अॻियां वरी जेको आहे अपडेट ॾींदा आहिनि, वरी टीज़र बि ॾेई वेंदा आहिनि, वरी इहा शइ गुम करे छॾींदा आहिनि। असल में सॼो मसइलो ई रिकॉर्डिंग जो आहे। टे ड्रामा जो हिकु रिकॉर्डिंग हली रहिया आहिनि, उहे बि सोप सीरियल हुजनि। पोइ तव्हां सोचो त उन में दिक़त ईंदी न, उन में को न को त मसइलो ज़ाहिर थींदो न, ऐं ड्रामो कंहिं न कंहिं तरीक़े उहो रुकिजी बि सघे थो। असां इहा ई ॻाल्हि करे रहिया आहियूं दोस्तों, जेको ही तकरार ड्रामो आहे ही बि इहा ई वजह खां रुकिजी वियो आहे। रिकॉर्डिंग हिननि जा भंडण पइजी विया आहिनि, पेमेंटनि जा भंडण थी सघनि था, नवां अदाकार 8-8 10-10 अदाकार विच में अची विया आहिनि, हुनजी शूटिंग हुनजी अहिड़े हिसाब सां त कमु ईअं थियणो हुयो। लेकिन हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे दोस्तों, मौसम जी ख़राबी जो मसइलो बि काफ़ी हले थो। जेका हिन जी गाॾी बि किरी आहे वञी त उहा बि मौसम जे करे ऐं धुंध मुंध जे करे किरी सघे थी। अहिड़े हिसाब सां काफ़ी सारा मसइला थी सघनि था।
लेकिन ही हफ़्तो वॾी कम जो आहे, ही जेको हफ़्तो हली रहियो आहे इहो वॾो कम जो आहे। जी इहो हफ़्तो क्रॉस करे वियो, हिन हफ़्ते में ड्रामो अची वियो त ठीकु, जे हफ़्तो में ड्रामो न आयो त पोइ सम्झी छॾियो तव्हां फरवरी में ई ड्रामो हली सघे थो। ऐं जेको मुफ़्त जो माग ड्रामो आहे उहो बि फरवरी में ई हली सघे थो। हिन जनवरी महीने में त नामुमकिन आहे, मुश्किल आहे, सम्झो न दोस्तो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो वञा दोस्तो, जेका तकरार ड्रामे जो जेको शूट हूंदो आहे न, शूटिंग हूंदी आहे उहा मौसम जे हिसाब सां कई वेंदी आहे। मौसम हिकिड़ो सुठो हुजे, सिज निकितल हुजे, जीअं वीडियो रिकॉर्डिंग जे दौरान को वीडियो साफ़ अचे, मतिलबु उन में को ब्लर वग़ैरह न अचे। हाणे जेका हीअ धुंध हली रही आहे, अॼु 14 जनवरी आहे, 1 जनवरी खां ॿ ॾींहं पहिरियों 3 ॾींहं डिसंबर 27-28 डिसंबर ते इहा कुहिड़ शुरू थियो, अञा ताईं ख़तमु थियो। अॼु 14 जनवरी ते ॿुधायो वियो त कुहिड़ इन खां पोइ ख़तमु थींदो, लेकिन अॼु 14 जनवरी ते बि हिन टाइम सखर एरिया में, लाड़काणो इन एरिया में इहा धुंध छाई बीठी आहे। थी सघे थो तव्हां ॿिए इलाइक़े में ॾिसी रहिया हूंदो हीअ मुंहिंजी वीडियो, उते बि इहा कुहिड़, इहा धुंध हूंदी, थी सघे थो न बि हुजे तव्हांजे इलाइक़े में, लेकिन जिते शूटिंग हली रही आहे उते त कुहिड़ धुंध वग़ैरह आहे न। ऐं हक़ीक़त पुछो, जेका हीअ अदाकार बि वीडियोज़ ॾेई रहिया आहिनि चैनलनि ते, इन्हनि खे बि पूरी ॼाण ख़बर न आहे, छाजे करे हीअ राज़ हूंदो आहे। चैनल वारा कॾहिं क़िस्त अपलोड कंदा इहो कंहिंखे ख़बर हूंदी आहे, जंहिंजो अंदरूनी राब्तो हूंदो आहे। जीअं असांजो को अंदरि माण्हू हुजे उहो असांखे ॿुधाए त बाबा अॼु अपलोडिंग थींदी, सुबुह थींदी, ठीकु आहे न। ऐं जेका अदाकार आहिनि इन्हनि जो अगरि कंहिंजो ख़ासि राब्तो अंदरि हूंदो त इन्हनि खे क़िस्त जी ख़बर पवंदी, लेकिन इन्हनि बि इहो चई छॾियो सूमर ते क़िस्त ईंदी। लेकिन हाणे सूमर ते तव्हां इंतज़ारु कजो, पोइ असांखे जवाबु ॾिजो। सूमर ते क़िस्त जे नथी अचे त पोइ तव्हां कमेंट उन्हनि जे वीडियो जे हेठां बि तव्हांखे ज़रूरु लिखिणो आहे त तव्हां कूड़ा आहियो। जीअं तव्हां कॾहिं कॾहिं वरी असांजी का अपडेट हेॾो होॾे थींदी आहे, थी न आहे अॼु ताईं, का थी वेंदी आहे त तव्हां असांजे हेठां लिखंदा आहियो अची, तव्हां हुननि जे वीडियो जे हेठां बि वञी लिखंदा कयो त तव्हां कूड़ा आहियो, तव्हां कूड़ी न्यूज़ हलाई आहे चैनल जे करे। ऐं हू हाणे जेको आहे कम जी वीडियो शूटिंग जी त ॾेखारींदा आहिनि, लेकिन तव्हां हेठो कमेंट करे ॾिसो, तव्हांखे हू इहा बि न ॿुधाईंदा त शेर अली जो किरदारु छा आहे इन वीडियो में, ऐं शेर अली कंहिंसां टक्कर खाईंदो। तव्हां इहो वञी पुछो मीर जे चैनल खां, ज़ुल्फ़कार बुर्दिया या वरी जेको हाजन प्रेमी आहे या ॿिया कमु करे रहिया आहिनि, तव्हां हुते कमेंट लिखो, तव्हांखे हू कॾहिं बि न ॿुधाईंदा। मां इहो लिखी ॾियां थो दोस्तो तव्हांखे, हू एतिरो ॿुधाईंदा फलाणो अदाकार जी एंट्री थी वई आहे, फलाणे जी थी वई आहे, तव्हांखे ईअं न ॿुधाईंदा त हिन अदाकार जो कंहिंसां मुक़ाबिलो थींदो, हिन जो नालो छा हूंदो, हीअ अदाकार केसि ताईं हलंदो, इहा कहाणी तव्हांखे हू कॾहिं न ॿुधाईंदा। इहो मां तव्हांखे 100% अॼु चैलेंज करे ते चवां थो पंहिंजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग ते, तव्हां वञी इहा आज़माए ॾिसो। अगरि तव्हांखे हू सचाई पंहिंजी ॿुधाइनि त मां ॾंड भरे ॾियां। ऐं तव्हां हिते इहो बि तव्हां सोचो, शेर अली जेको आयो आहे असद कुरैशी, उन जी काफ़ी सारियूं अपडेटूं मूं ॾिनियूं त बाबा उनजो छा नालो आहे, छा करेक्टर हूंदो, कंहिंसां टक्कर खाईंदो, लेकिन तव्हां उन्हनि जे वीडियो ते चैनल ते वीडियो ॾिठो हूंदो तव्हां वीडियो त शेर अली शूटिंग करे रहियो आहे, कुटे रहियो आहे, विड़ी रहियो आहे, डायलॉग हणी रहियो आहे, लेकिन उन्हनि तव्हांखे अॼु ताईं इहो न ॿुधायो हूंदो त शेर अली कंहिंसां हीअ ड्रामे में आयो आहे, कंहिंसां झेड़ो करणु आयो आहे, हुनजो केतिरो किरदारु आहे, वॾेरे जो आहे, चोर आहे, पथारीदार आहे, गुंडो आहे, ईमानदार वॾेरो आहे, हिकु बेईमान वॾेरो आहे, हिकु विलन आहे, हिकु ज़ालिम आहे, कमाल जी आहे, तव्हांखे न ॿुधाईंदा। इहो मां तव्हांखे लिखी ॾियां थो, छाजे करे अगरि इहे अदाकार इहे शइ ॿुधाइनि त इन्हनि खे ड्रामे मां ई चैनल वारा कढी छॾींदा। इहा हिकु प्राइवेसी हूंदी आहे, ऐं ड्रामे वारा कॾहिं बि न चाहींदा को अदाकार असांजी जेका खुफ़िया जेका रिकॉर्डिंग आहे, वीडियोज़ आहे, मतिलबु जेका किरदारु आहे उहो असांजो किरदारु अॻे ई कंहिंखे ॿुधाए छॾनि। हाणे इहो असां ॿुधाईंदा आहियूं न तिन जो हे किरदारु आहे, इहे चैनल वारा असांजे मथां बि कावड़ बान कोशिशि कंदा आहिनि त कंहिं न कंहिं तरीक़े हिननि खे चुप करायो वञे, लेकिन हीअ जेका आहिनि न अदाकार, इन जे करे उहा शइ तव्हांखे कॾहिं बि न ॿुधाईंदा। हुनखे ख़बर आहे असांखे ड्रामे मां कढी सघनि था या कुझु करे सघनि था, या ड्रामे मां पेमेंट जो मसइलो थी सघे थो बाद में, त बाबा तव्हां चैनल जी का अहिड़ी ख़ासि ॻाल्हि छो ॿुधाए छॾी अॻे पंहिंजे यूट्यूब चैनल ते, छाजे करे
तव्हां अगरि इहे पाण अॻे ॿुधाईंदव त पोइ असांजो ड्रामो केरु ॾिसंदो, असांजे ड्रामे खे वॉच केरु कंदो। तव्हां अॻे ॿुधाए छॾियो था, ईअं कीअं थी सघे थो। हाणे तव्हां वञी इन्हनि जे वीडियोज़ तव्हां ॾिसो, तव्हांखे का ख़ासि ॻाल्हि न ईंदी। मां लिखी थो ॾियां, इहे वीडियोज़ मूं बि ॾिठा आहिनि, तव्हां उते तव्हांजे साम्हूं काई ख़ासि ॻाल्हि बिल्कुलु न ईंदी ऐं सिर्फ़ु हू वरी पंहिंजी जेको आहे ॻाल्हि कंदा रहंदा ऐं सिर्फ़ु ॾेखारींदा रहंदा, हीअ छा थी रहियो आहे, छा न थी रहियो आहे, छा थींदो, इहो कॾहिं बि न ॿुधायां। त इहे ॾेखारींदा त हे ॾिसो हे अदाकार आयो आहे, हीअ आयो आहे, हीअ वीडियो ईअं करे बसि ईअं ख़ाली पीली ॻाल्हियूं। तव्हां आज़माए ॾिसो, वधीक तव्हांजी मर्ज़ी दोस्तो। असां ईंदा आहियूं तव्हां ताईं ख़ासि अपडेट पुॼाइण जे लाइ, लेकिन अॻिते तव्हांजी मर्ज़ी। वीडियो दोस्तो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। मिलंदासीं तव्हां सां वरी असां नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़।